अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम दे मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में असां पर्दो खणंदासीं सिंध में मिठे पाणीअ जी फ़राहमी लाइ क़ाइमु कयल आरओ प्लांट्स तां, जिन जी मरम्मत ऐं उन्हनि खे हलाइण लाइ अरबे रुपया मुख़्तस कया विया आहिनि, पर 60% आरओ प्लांट्स बंदि पियल आहिनि। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खातो उन्हनि खे फ़ाल करण में नाकाम पियो आहे। हिन जदीद दौर में बि सिंध जी अवाम में मिठे पाणीअ जी फ़राहमी ख़्वाब बणियल आहे। सिंध जी निगरान हुकूमत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॻायल आरओ प्लांट्स जी मरम्मत ऐं उन्हनि खे हलाइण लाइ फंड्स रोके छॾिया। बंदि पियल आरओ प्लांट्स जे नाले ते रक़म ख़र्च ॾेखारण ऐं करप्शन जूं शिकायतूं अचण बाद फंड्स रोकिया विया। गुज़िरियल 3 सालनि दौरान आरओ प्लांट्स खे हलाइण ऐं मरम्मत लाइ हासिल कयल फंड्स जे इस्तेमाल जी ऑडिट रिपोर्ट तलब कई वई। नाणे खाते आरओ प्लांट्स, वाटर सप्लाई ऐं ड्रेनेज स्कीमनि जी माहवार फिज़िकल ऐं फाइनेंशियल रिपोर्ट बि घुरी वरिती। अॻु में डीसी ज़रिए आरओ प्लांट्स, वाटर सप्लाई ऐं ड्रेनेज स्कीमनि बाबति स्टेटस ॿुधायो, पोइ रक़म जारी थींदी। नाणे खाते पब्लिक इंजीनियर खाते ते वाज़े कयो आहे। सिंध में आरओ प्लांट्स खे हलाइण ऐं उन जी मरम्मत लाइ बजट में 3 अरब 28 करोड़ रुपया मुख़्तस थियल आहिनि। आरओ प्लांट सालनि खां बंदि हुजण ऐं करप्शन जूं शिकायतूं अचण बाद 82 करोड़ रुपयनि जी पहिरीं किस्त जारी करण खां इनकार करे छॾियो। मिठे पाणी जी फ़राहमी लाइ लॻायल 2510 आरओ प्लांट्स मां 1515 आरओ प्लांट्स सालनि खां ख़राब पियल आहिनि। मजमूई तौर सूबे में 60% आरओ प्लांट्स बंदि पियल आहिनि, जिन खे फ़ाल करण में पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खातो नाकाम आहे। थरपारकर में सभ खां वधीक 834 आरओ प्लांट्स लॻल आहिनि, जिन मां 643 यानी 77% आरओ प्लांट्स बंदि पियल आहिनि। हैदराबाद ज़िले में 28, टंडो मोहम्मद खान ज़िले में 14, जामशोरो ज़िले में 88, मटियारी ज़िले में 37 ऐं ठटे ज़िले में 27 आरओ प्लांट्स ख़राब पियल आहिनि। सजावल ज़िले में 28 आरओ प्लांट्स मां 17 आरओ प्लांट्स ख़राब पियल, जॾहिं त मीरपुर ख़ास ज़िले में 53 आरओ प्लांट्स मां 20 आरओ प्लांट्स बंदि आहिनि। सिंध में सालनि खां आरओ प्लांट्स बंदि हुजण करे मिठे पाणी जी फ़राहमी बंदि आहे, जॾहिं त अक्सर आरओ प्लांट्स नाकारा आहिनि। आरओ प्लांट्स मामले ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जांच कमेटियूं पिणु ठहियूं, पर उन जी न जांच मुकमल थी, न ई ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई थी। माज़ी में आरओ प्लांट्स जो ठीको पाक ओसीएस वटि हुजण करे सिंध हुकूमत जूं अख़्तियारियूं कंपनी आॾो बेवस बणियल रहियूं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मिठे पाणी जी फ़राहमी लाइ 13 अरब रुपयनि जा 3 मंसूबा शुरू कया विया। इन समूरी सूरत हाल ते असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर सगीर चांडियो। वरी महिरबानी सगीर अव्हां जी। सगीर, सिंध जे जंहिं बि खाते ते नज़र फेराइजे उन जी कारकर्दगी बिल्कुलु न हुअण जहिड़ी बराबरि आहे। ॿियूं त सहूलतूं पंहिंजी जाइ ते, पर सिंध जो अवाम मिठे पाणीअ जहिड़ी सहूलत खां बि वांझियल आहे। मजमूई तौर ते सिंध में मिठे पाणीअ जी फ़राहमी लाइ केतिरा आरओ प्लांट्स लॻाया विया आहिनि ऐं उन्हनि जी बजट केतिरी हूंदी आहे? वॾी महिरबानी रोशनी। ॾिसो, हिन वक़्तु जेको आहे उहो निगरान सेटअप आहे ऐं सिंध में हिन वक़्तु बि जेके आहिनि उहे केतिरा ई खाता जेके आहिनि उहे बिना सेक्रेटरी जे हलनि पिया ऐं ही पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खातो बि जेको आहे उहो बिना सेक्रेटरी जे हले पियो। त सिंध में जेको आहे पब्लिक हेल्थ वारो खातो जेको आहे इंतिहाई अहम जेको अहमियत जो हासिलु आहे उनखे, छाकाणि जो इन्हनि जा हिकु त ॻोठाणी तरक़ी वारो खातो बि जेको आहे इन जो हिसो आहे ऐं ॿिया केतिरा ई जेके आहिनि ड्रेनेज जा मसइला हुजनि उहा बि इन्हनि जी जेका आहे उहा ज़िम्मेवारी आहे। पर पाण हिते आरओ प्लांट्स जी जेका उहा ॻाल्हि कंदासीं, आरओ प्लांट्स ॼण हिन जे लाइ सोनी झिरकी आहे। मतिलबु सालनि खां आरओ प्लांट्स बंदि आहिनि ऐं उन्हनि जे नाले ते उन्हनि खे हलाइण या उन्हनि जी मरम्मत जे नाले ते अरबे रुपया जेके आहिनि उहे माज़ी में हड़प थींदा रहिया आहिनि ऐं एमएडआर जी बजट जेका आहे उहा ईअं जारी थींदी रही आहे। पर माज़ी में यानी गुज़िरियल हुकूमत में इन मामले जी कंहिं बि क़िस्म जी का बि जेका उहा जांच न थी सघी। अगरि का जांच शुरू थी वई हुई त उनखे साइड लाइन कयो वियो। त हीअ जेके आरओ प्लांट्स जी जेका मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त सूबे में जेके पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे मातहत जेके आरओ प्लांट्स आहिनि जिन जो मिठे पाणी जी या फ़राहमी जे लाइ लॻल आहिनि, मजमूई तौर ते समूरनि ज़िलनि में आरओ प्लांट्स मौजूदु आहिनि, पर उहे आरओ प्लांट्स जेके आहिनि सालनि खां बंदि हुजण जे करे हाणे इहे नाकारा बणिजी विया आहिनि।
मतिलबु के कम जा न आहिनि रहिया। हिन वक़्तु बि जेको आहे उहो तक़रीबन 60 सैकड़ो आर ओ प्लांट्स बंदि आहिनि। टोटल मजमूई तौर ते जेके आर ओ प्लांट्स आहिनि उहे सूबे में 2510 आर ओ प्लांट्स लॻल आहिनि। इहा आर ओ पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जी इहा रिपोर्ट जेका आहे पाण वटि मौजूदु आहे। उन तहत जेके आहिनि उहे 2510 आर ओ प्लांट्स मौजूदु आहिनि, जिन मां 1515 जेके आहिनि आर ओ प्लांट्स नॉन फंक्शनल आहिनि, यानी इहे हलनि ई न पिया। त उन में यानी इन्हनि समूरनि ज़िलनि में इहे आर ओ प्लांट्स बंदि आहिनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त सिंध में जेके आहिनि सभ खां वधीक जेके आर ओ प्लांट्स आहिनि उहे थरपारकर वारे ज़िले में लॻल आहिनि। यानी थरपारकर में ॾुकार वारी सूरत हाल हमेशह हूंदी आहे। उते जेके आहिनि आर ओ प्लांट्स जेके आहिनि उते घणा लॻाया विया आहिनि। 834 रुगो आर ओ प्लांट्स हिकु ई ज़िले में लॻल आहिनि। त जीअं उतां जी ॾुकार वारी सूरत हाल खे मुंहुं ॾिजे ऐं उतां जे माण्हुनि खे मिठे पाणी जी फ़राहमी जेका आहे उहा यकीनी बणाई सघिजे। पर हिन वक़्तु जेके आहिनि उहे उते 77 सैकड़ो आर ओ प्लांट्स जेके आहिनि उते बंदि आहिनि, यानी 23 सैकड़ो आर ओ प्लांट्स हिननि हलंदड़ जहिड़ा आहिनि। मजमूई तौर ते 643 आर ओ प्लांट्स जेके आहिनि उहे बंदि आहिनि थरपारकर ज़िले में। त इन करे जेको आहे सिंध में जेके आहिनि उन्हनि जी नाअहली जे करे ऐं उन्हनि जी नाक़स कारकर्दगी जे करे जेको आहे उहे आर ओ प्लांट्स ही बंदि आहिनि। ऐं हाणे उन ते जेको आहे उहा उन जी टोटल जेका बजेट आहे उहा तक़रीबन 3.25 अरब रुपया जेका इन जी आहे। त उहा हर साल इहा जारी थींदी रही आहे। हाणे उन जी बजेट टोटल इहा 3 अरब 28 करोड़ आहे। उन जी पहिरीं जेका किस्त आहे उहा 82 करोड़ रुपया ठहे थी। त उहे जेके आहिनि फंड्स बि जेके आहिनि हाणे निगरान हुकूमत उन्हनि जा रोके छॾिया आहिनि। जी अच्छा सके जीअं त अव्हां ॿुधायो त मजमूई तौर ते सिंध में 60 सैकड़ो आर ओ प्लांट्स बंदि आहिनि, पोइ पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खातो छा पियो करे बंदि पियल या नाकारा बणियल आर ओ प्लांट्स जी मरम्मत लाइ क़दम छो न खयां विया आहिनि? मरम्मत जी मद में जेका रक़म वरिती पई वञे आख़िर उहा काॾे वञे थी? ॾिसो, सिंध में मूं अव्हांखे ॿुधायो त 60 सैकड़ो आर ओ प्लांट्स जेके आहिनि उहे बंदि आहिनि। ऐं सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ख़ासि तौर ते थरपारकर वारे ज़िले में जिते पाणी जी सख़्तु खोट हुजे थी उते सभ खां वधीक जेके आहिनि उहे आर ओ प्लांट्स बंदि आहिनि। ऐं उन्हनि जा जेके कारण इहे आहिनि त आर ओ प्लांट्स बंदि हुजण जा त इहे आर ओ प्लांट्स जेके आहिनि उहे नाकारा भरिजी विया आहिनि। त हाणे उहे हलण जे लाइक़ु ई न रहिया आहिनि। एॾो वॾो पैसो उन्हनि ते ख़र्चु थियो, पर उन जे बावजूदि माज़ी में जेको आहे उहो ईअं थींदो रहियो आहे त इन ते पैसा जेके आहिनि उहे उन्हनि खे बंदि पियल आर ओ प्लांट्स खे हलंदड़ ॼाणाए करे उहे पैसा जेके आहिनि करप्शन जे भर चढ़ी विया। मुख़्तलिफ़ माण्हुनि यानी सिस्टम जे ज़रिए उन्हनि पैसनि जी जेका आहे उहा विरासत थींदी रही आहे। त हाणे जेका आहे सिंध में आर ओ प्लांट्स जेके आहिनि उहे जेको ही पहिरीं बि आर ओ प्लांट्स सॼे सालनि खां बंदि रहिया आहिनि, पर उनजो हाणे अंग जेको आहे उहो वधी वियो आहे। पहिरीं जेका आहिनि 40 सैकड़ो बंदि हुया, पर हाणे 60 सैकड़ो बंदि थी विया आहिनि। यानी उन्हनि जी नाक़स कारकर्दगी हमेशह जेका आहे उहा साम्हूं आई आहे ऐं उनखे बहितर करण जी उहे कोशिशि न पिया कनि। यानी हीउ सॼो जेको प्रोजेक्ट जंहिं मक़सद लाइ जेको आहे इहो हासिल जंहिं मक़सद लाइ ठाहियो वियो, पर उहो मक़सदु जेको आहे उहो हासिल न थी सघियो आहे। इन करे जेके आहिनि इहे आर ओ प्लांट्स उहे बंदि आहिनि ऐं उन में मुख़्तलिफ़ माण्हुनि जी जेका आहे उहा नाअहली नाक़स कारकर्दगी शामिल आहे। उन में ख़ासि तौर ते जूनियर जेके कामोरा आहिनि उन्हनि खे मेन पोस्टनि ते विहारियो वञे थो ऐं जूनियर कामोरनि खे सेक्रेटरी बणायो वञे थो या चीफ इंजीनियर जे उहिदनि ते विहारियो वञे थो। इन करे जेके आहिनि हिन खाते में जेको आहे इलाही करप्शन तमामु घणी आहे। ख़ासि तौर ते आर ओ प्लांट्स जो जेको हीउ प्रोजेक्ट आहे जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शुरू थियो, इन आर ओ प्लांट्स बंदि पियल आर ओ प्लांट्स जे नाले ते हिननि जेका आहे उहा करप्शन इन्हनि में थींदी रही आहे। नेब हुजे या एंटी करप्शन हुजे, उहे बि जेके आहिनि इदारा ही ख़ामोश रहिया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे उहा आर ओ प्लांट्स तक़रीबन 60 सैकड़ो आर ओ प्लांट्स जेके आहिनि उहे बंदि आहिनि ऐं सिंध में मिठे पाणी जी फ़राहमी जेका आहे उहा हिन वक़्तु बंदि आहे। ऐं उन जे लाइ पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग ख़ासि तौर ते निगरान सेटअप बि जेको आहे उहा कुझु बि अञा के बि क़िस्म जा के क़दम जेके आहिनि उहे न आहिनि खयां। सिंध में आर ओ प्लांट्स जी तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त हैदराबाद में जेके आहिनि उहे 78 आर ओ प्लांट्स जेके आहिनि बंदि आहिनि। ईअं ई बदीन में 131 ऐं टंडो मोहम्मद खान में 57, जामशोरी में जेके आहिनि उहे 88 आर ओ प्लांट्स बंदि पियल आहिनि। सभ खां वधीक जेके आर ओ प्लांट्स आहिनि उहे 643
थरपारकर जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे, छाकाणि जो थरपारकर में इलाही सारा इशूज़ आहिनि। ग़िज़ाई किल्लत खे मोड़ींदड़ जेको हीउ ज़िलो आहे ऐं उते जेके आहिनि ॿारनि जी मौत जेको आहे उहो राकास उहो ख़तमु न थी सघियो आहे। उते अहिड़े क़िस्म जी नाअहली जेका आहे उहा बर्दाश्त नथी करे सघिजे। सिंध में जेको आहे हिननि कामोरनि जी नाअहली जे करे जेको आहे मिठे पाणी जी फ़राहमी बंदि पयल आहे ऐं जेकी रिपोर्ट्स या जेके आर ओ प्लांट्स जेके आहिनि उहे लॻणा हुया उहे न लॻाया विया आहिनि ऐं सिंध में जेको आहे उहो आर ओ प्लांट्स खे फ़ाल करण जी हिन वक़्तु ज़रूरत आहे। पर जेके आहिनि उहे इदारा ख़ासि तौर ते पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खातो जेको आहे हिननि खे फ़ाल करण में मुकमल तौरु नाकाम वियो आहे। जी अच्छा सकीर, माज़ी में आर ओ प्लांट्स जो ठेको पाक ओसिस नाले कंपनी खे ॾिनो वियो हो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जांच कमेटियूं बि ठहियूं, उन बावजूदि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई छो नाहे थी सघी? ॾिसो, आर ओ प्लांट्स खे हलाइण जे लाइ पाक ओसिस कंपनी सां जेको आहे उहो कॉन्ट्रैक्ट थियल हुयो। इहो कॉन्ट्रैक्ट जेको आहे 3 जून 2020 ते ख़तमु थी वियो। जंहिंखां पोइ जेको आहे ही मुख़्तलिफ़ में मसइला थिया ऐं आर ओ प्लांट्स खे जेकॾहिं हिकु कंपनी खे जेके आहिनि उहे चयो वियो हो त तव्हां जेका आहिनि थरपारकर में 750 आर ओ प्लांट्स लॻायो। उन लाइ उन्हनि खे अॻु में ई 4 अरब 72 करोड़ रुपया जेके आहिनि उहे जारी थिया, पर उन जे बावजूदि